गलत आया तो गिची को वठी स्टेज तो लायो जे आहे तो पो पंहिंजे अमाल ते नज़र कयो तो हिन महिल असांजे मुल्क में इहो कानून आहे त ईअं ई अलाए केॾा आइब आहिनि हेठां ॾंद बि भॼी पिया आहिनि जो हौड़ा बि चओ त मां चेक कराया आहिनि कोन्हनि भॻियल अगर हिकिड़े चयो ख़र्च मुते आहे हैदराबाद हल तो मोतीअ जहिड़ा ॾंद विझराए मां तो बस मार्केट उते जाते बीठो आहे उते ई हूंदो अल्लाह से फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून असां इन क़ुरान के नाज़िल कयो आहे रब तो फरमाए इन जी हिफ़ाज़त भी असांजे ज़िम्मे आहे मंडड़नि अंधड़नि नाबीननि बीमारनि जे सीननि में क़ुरान नंढड़ियूं नंढड़ियूं न्याणियूं नंढड़ा नंढड़ा बचड़ा जंजी मुंतई अञा पढ़ण जी नाहे 30 सिपारा क़ुरान याद कयूं बीठा हिन महल हिन मुल्क में असांजो ईमान बचो आहे त इन मदरसनि जे करे दिल में जवाब ॾियो मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झो अवां वटि मिस्र जा कारी तिलावतन जे लाइ ईंदा आहिनि हाणे बि घुमनि पिया सॼो सियारो हुया कंहिं बि हिकिड़े कारीअ खे ॾाढ़ी हुई चओ दिल चवेनि थी त रखूं मुस्लमान आहिनि क़ुरान सीने में अथनि पर जंहिं मुल्क में रहनि पिया उन में शराब ते पाबंदी नाहे दुनिया जे कंहिं बि गुनाह ते पाबंदी नाहे पर ॾाढ़ी रखण ते पाबंदी आहे काफरन जो मुल्क नाहे गैर मुस्लिमन जो मुल्क नाहे अरबन जी रियासत नबियन जी धरती उन इलाके में दाढ़ी पटको शरई लिबास पाइण ते मन हुआ असां तव्हां वटि जेकॾहिं क़ुरान सुन्नत पटको ऐं लिबास आहे त इहा आलमनि जी महिनत आहे कंहिंजी आलिम काथों फारिग थिया अवां खे हिकिड़ो ॿी ख़बर पई हूंदी वॾो सवाब मिलियो अथव तव्हां खे ख़बर पई आहे अलाए न नशा सिंध असेंबलीअ में वाणियूं मिंबर असेंबलीअ जो उथी बीठो अखलाकन शरअन बेहयाई वधी आहे ज़िना वधी आहे उन जेको मथो हयो ॻाल्हायो जॾहिं वेठो त असांजे सिंध गवर्नमेंट जे अहम वज़ीर उथी चयो त तूं दिमाग़ खाधो असांजो बि पंहिंजो बि शराब इन मुल्क में बंदि न थींदो सरे आम इन शराब जो विकिरो थींदो मुखालफ़त करण वारो गैर मुस्लिम ऐं हिमायत करण वारो शराब जे लाइ उहो रसूल पाक जो उम्मती ऐं उहा पार्टी जन खे पाण वोट ॾिनो आहे ग़लति आया त गिचीअ खां वठी स्टेज तो लाहियो जे आहे त पोइ पंहिंजे अमाल ते नज़र कयो त हिन महिल असांजे मुल्क में इहो कानून आहे त जे ज़ाल ॾे घूर पाए त 3 साल जेल बाक़ी ॿी जेका थिए चई उन जे लाइ कोई पाबंदी न आहे निकाह पयल ज़ाल ॾे न ॾिस 18 सालनि जी उमिरि खां घटि कलमू न पढ़े 18 सालनि जी उमिरि खां घटि निकाह न करे पनुआ किलो वारो हिन मुल्क में भी ज़ालिमनि पेर विधा अथव पर इंशाअल्लाह आलमनि इन जूं गिचियूं पकड़ियूं आहिनि मरंदे घड़ीअ ताईं इहे बिल पास थियण चओ न ॾींदासीं तव्हीं साथ ॾींदव आलमनि जो बारकल्लाह ये हिन मस्जिद ने मदरसन जा थोरा जन के तवी कणक अटो चांवर गिह कपड़ा दिना जन तडन ते वेही करे सुका टुकर खाई करे फाटल कपड़ा फाटल रिलियूं फाटल वेहाना
मथन न कयो पनुआ किला वारो पंहिंजे दिल ते हथ हणो सिंध जे कंहिं शहर में एतिरा प्राइवेट स्कूल न आहिनि जेतिरा पन्ने में आहिनि पन्ने जे आबादीअ जे हिसाब सां उते तव्हांजो ख़र्च केतिरो आहे ऐं मदरसनि में असांजो ख़र्च केतिरो आहे फ़ैसिले जा काज़ी तव्हां हो 8 ॿार त घणी फीस आहे 10 त घणी आहे रक्शे जो किरायो केतिरो आहे वर्दीअ जो केतिरो आहे किताबनि जो केतिरो आहे अॼु चैलेंज मां कयां थो मदरसनि में अचो त उतां जो ख़र्च केतिरो आहे पोइ कंहिं जे बि दर ते वञूं को मेहणा ॾेई 5 रुपया ॾींदो आहे को खिली करे ॾींदो आहे को फोन न खणंदो आहे को घरों चवंदो आहे त वञ मौलवीअ खे चओ त अब्बा कोन्हे हा सही छो तो मां छड़ो वाइजी न आहियां न मां खुद मदरसे वारो आहियां असांखे पतो आहे सभु कुझु पंहिंजे मथे ते खणी पोइ तव्हांजे बच्चनि खे अॻे साल हुयो 100 मुसाफ़िर तालिब हिन दफ़े 120 विफ़ाक़ जे इम्तिहान में 35 हितां जे तालिबनि इम्तिहान ॾिनो मदरसे जे अंदर टाप ते अवां जे पन्या किले जा मदरसा आहिनि बहराड़िन जा भी शहरन जा भी अल्लाह अवां के इन्हनि जे करे हलाए थो हज़रत साईं हमादुल्लाह हाले जवी रहमतुल्लाह अलैहि फरमायो त मदरसो आ मोर्चो हो मोर्चो आ ज़ाती दुश्मन खो हे मोर्चो आ शैतान जे दुश्मनी खो अवां के तो मां कुछ न चवंदुमि छो त तव्हां आलमनि जा प्यारा मोहब्बती मां त हर जलसे पन्ने में आया न मां सभिनी खे सुञाणा थो तव्हीं आलमनि जा आशिक़ हो मदरसनि जा मुआविन हो तव्हां आलमनि जा छा मां बयानु कयां मूं वटि लफ़्ज़ न आहिनि पर मां गॾे सॾे अर्ज़ु थो कयां त मदरसनि जो आलमनि जो क़दुरु कयो हा सही नज़र आहे सच बुधायो अल्लाह तव्हांजे बच्चन में बरकत करे कादियानिन के काफर करार ॾियण में किरदार कंहिंजो ए खत्मे नबूवत जूं जेके अॼुकल्ह तंज़ीमा दफ़्तर वॾो चिन्नोट में जलसो पियो थिए एॾे वॾो हितां बसियूं पयूं वञनि तबलीग वारा हर बयान में चवनि था खत्मे नबूवत जे महिनत सां तबलीग थी हले पई इन कादियानिन के असेंबलीअ में काफर करार कहीं ॾियारियो 4-4 कलाक बयान करे भुट्टे जहिड़े एॾे वॾे लीडर खे कहीं आमादा कयो ऐं कहीं इन मिंबरनि खे रोआरियो असेंबलीअ में जो अखि अहिड़ी नहीं जंहिंमो पानी न पियो वहे जॾहिं हज़रत मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह दलाइल ॾिना त हिक ॿिए जे मिंबर ॾिसनि पिया ऐं जॾहिं मिर्ज़ा ताहिरो मां जल्दी वाइज पूरो कया जो मुझो वक्त जेको हुयो वो निकरी वियो मां अॻिते पियो हलां नमाज जो वक्त भी आ ॿाहिरों देगियूं भी कॾो को पयूं आहिनि इंतज़ार में अथनि बस मां पंहिंजो मौज़ू पूरो कया कहीं भी अणपढ़ियल खे क़ुरान समझाइणु इहो आलमनि अबा वे फ़कीर इन खे हिते विहार न वेंदो बाबा वे बच्चा वे मदरसनि जो आलमनि जो क़दुरु कयो बस ही इरादो कयो तो मां पंहिंजी तकरीर पूरी कया मुझे पाक नबीअ फरमायो 4 थियो 5 न थियो इते मुझी तकरीर पूरी आ हुजूर फरमायो आलिम थियो हाफिज सिराज साहब जागो सा कुन आलिमन औ मुतअल्लिमन औ सामियन औ मुहिब्बन आलिम थियो या वनी तालिब थियो तालिब न त 3 नंबर ते बुधो जे बुधो न था तो मुहब्बत कयो सब इरादो कयो था मुहब्बत जो